वगड़ भरसां ॻोठ थरड़ी हाशिम वासी समाजी वर्कर मरहूम अदनान तुनियो जी ॿीं वरसी तक़रीब जो इनेकाद कयो वियो। 2 साल अॻु रोड हादसे में शहीद थियल समाजी वर्कर शहीद अदनान अहमद तुनियो जी ॿीं वरसी संदसि ॻोठ में सादगीअ सां मल्हाई वई, जॾहिं त क़ुरान ख़्वानी पिणु कराई वई। सीनियर सहाफ़ी भाइरनि शिरकत कई। ख़ानगी टीवी चैनल आवाज़ टीवी जे शिफ्ट इंचार्ज इमरान तुनियो, फरहान तुनियो ऐं कामरान तुनियो जे नंढे भाउ ऐं सीनियर सहाफ़ी मुश्ताक तुनियो जे मारोट अदनान अहमद तुनियो जी वरसी तक़रीबात संदसि मज़ार ते तुनिया बिरादरी जे चीफ सरदार अल्ताफ़ हुसैन तुनियो, काउंसलर सरताज अहमद तुनियो, सहाफ़ी अब्दुल कुद्दूस वाहूचो, हाफ़िज़ अमजद तुनियो, संदसि भाइरनि कामरान तुनियो, दोदो ख़ान तुनियो, आकिब तुनियो, भाणेज अरबाब तुनियो ऐं फ़क़ीर ज़ुल्फ़कार तुनियो समेत ॿियनि गुल निछावर करे फ़ातिहा ख़्वानी कई। इन मौक़े ते तुनिया बिरादरीअ जे चीफ सरदार अल्ताफ़ हुसैन तुनियो, अब्दुल कुद्दूस वाहूचो ऐं सरताज अहमद तुनियो चयो त अदनान तुनियो हिकु इंसान दोस्त नौजवान हो। नंढी उमिरि में हुन इंसानियत जी ख़िदमत लाइ तमामु बहितरीन कमु कयो। संदसि बेवक़्ताई ते विछोड़े जो संदसि ख़ानदान समेत इलाइक़े वासियुनि खे पिणु तमामु घणो ॾुख आहे। अॼु संदसि वरसीअ जे मौक़े ते संदनि कयल ख़िदमतनि एवज़ खेसि कराजे अक़ीदत पेश करियूं था।